प्रियालो में इमरान ओढो की खबर शामिल कंदासीं त सखर पुलिस के ॾाढनि ऐं नाजाइज़नि खिलाफ़ प्रियालो के ॻोठ क़ाइमुद्दीन ओढो के रहवासी प्रेस क्लब प्रियालो पहुची एहतजाज किया है। कामरान ओढो, इरफान अली ओढो, एहसान अली ओढो एहतजाज कंदे चयो त 3 ॾींहं अॻु असांजा नौजवान नादिर अली ओढो, बाबर अली ओढो, इकरार अली ओढो सखर खां ॻोठ अची रहा हुआ त खेसि सखर पुलिस बिना जवाज़ बबुल्लो थाणे की हद में गिरफ़्तार करे वरितो, जिनके सखर अलग अलग थाननि की हदनि में मुबैना कूड़ो पुलिस मुक़ाबलो ॼाणाए खेसि हाफ़राई करे छॾियो। मुज़ाहिरीन वधीक चयो त असांजा नौजवान स्कूल पढ़ण वारा शागिर्द आहिनि, जंहिंजे मथां अॼु ताईं न को केस न का NC दाख़िल आहे ऐं न ई वरी को फ्रॉड जो केस दाख़िल है। माइटन की शादी तां वापस अचन पिया त खेसि बबुल्लो थाने की हद में गिरफ़्तार करे खेसि कूड़ो मुक़ाबलो ॼाणाए ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार किया है। हिननि चयो त असां मिसकिन ऐं ग़रीब माण्हू आहियूं। हिननि DIG सखर ऐं SSP सखर खां मुतालबो किया है त असां सां इंसाफ़ किया वञे, ॿी सूरत में एहतजाज किया वेंदो। हर ख़बर बर वक्त ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।